उमरकोट में तहरीक तहफ़्फ़ुज़ आईन पाकिस्तान के सॾ ते रिथियल एहतजाज के पुलिस रोके छॾियो आहे। वधीक तफ़सील आहे असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर इम्तियाज़ खोसो। जी इम्तियाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, उमरकोट में तहरीक तहफ़्फ़ुज़ आईन पाकिस्तान के सॾ ते 27 आईनी तरमीम खिलाफ़ प्रेस क्लब उमरकोट ॿाहिरियां एहतजाजी मुज़ाहिरो जो सॾ ॾिनो वियो हो। मुज़ाहिरे जी अॻुवाणी कंदड़ पीटीआई माइनॉरिटी विंग जे मरकज़ी सदर लालचंद माली खे पुलिस जेको इन अलावर चौक ते रोके वापस रवानो करे छॾियो, जॾहिं त तहरीक तहफ़्फ़ुज़ आईन पाकिस्तान जे सॾ ते पुरअमन एहतजाज जो सॾ ॾिनो वियो हो। पुलिस रुकावटूं विझी कारकुननि खे ख़ौफ़ ऐं डिॼारे रही आहे। पुरअमन एहतजाज असांजो जमहूरी हक़ आहे, अहिड़े क़िस्म ॻाल्हियूं मीडिया ते पंहिंजो लालचंद माली कयूं। पीपल्स पार्टी लालचंद माली जो वधीक चवणो, पीपल्स पार्टी पाण खे जमहूरी पार्टी चवंदी आहे, पर अॼु एहतजाज मुज़ाहिरे खे रोकण लाइ पुलिस जी वॾी नफ़री मुक़ररु करे कारकुननि खे प्रेस क्लब अचण खां रोकियो वियो आहे, जेको अमल मज़म्मत जोॻो आहे। उन वधीक चयो त 26 ऐं 27 आईनी तरमीम ज़रिए हिन मुल्क में अदालतुनि खे अमली तौरु ख़तमु कयो वियो आहे। माण्हुनि खे पंहिंजे हक़नि लाइ ॻाल्हाइण खां ताक़त जे इस्तेमाल करे रोकियो पियो वञे। 26 ऐं 27 आईनी तरमीम वसीले तां हयात इस्तना हासिल करे चोर खे चोरी करण खां तहफ़्फ़ुज़ ॾियण जो बंदोबस्तु कयो वियो आहे। वधीक चवणो त तहफ़्फ़ुज़ आईन लाइ अवाम अॼु बि रोडनि ते बीठल आहे, सुभाणे बि बीठल हूंदी। ही एहतजाज हाणे तहरीक बणिबा हाणे कंहिं सूरत में घटि न हूंदी। लाल माली जी जेको मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई। जी इम्तियाज़, तव्हांजी महिरबानी।